भाई बिन महान हस्तियुनि जो जन्म ॾींहुं आहे पंहिंजे शहर वारनि में। हलो छॾो हाणे घणे साल जो थिए? 19 कंप्लीट थी विया। ॿियो हीअ 19 थी विया, हाणे 20 में तूं पहुची वई। अच्छा, ही जॾहिं जुड़ियो हो सिखायनि असांजा तॾहिं 10 साले जो हो, त हेॾो जल्दी वॾो थी वियो जो पहिरीं हेठि वेहंदो हो, छो त आम्हूं साम्हूं इशारो करे हिनखे ॿुधाईंदो हो। न हितां ई सिखियो अथव हिकु हिकु शइ, ए खां वठी 0 खां। भई 9 साल जे ॿार खे कहिड़ी सम्झ हूंदी त मां हिनखे साम्हूं विहारे इशारो कंदो हुउमि, पर ही लंबो एॾो जल्दी थी वियो, पोइ मथे विहारणो पियो। या हाणे मायुनि जे विच में तूं बि ऐं मां हिते विहां, तूं बि अञा अच। इहा हुई सही ॻाल्हि, बाक़ी पोइ हिन जो थोरी पियो सोचां मां। लंबो थी वियो, वॾो पियो लॻे, आहे नंढड़ो ई अथव ही, पर लंबो थी वियो न त 3-4 सालनि खां एतिरी हाइट अथसि हिनजी। बस वे भाऊ तूं मथे वेही। हाणे हिनखे जन्म ॾींहं जूं वाधायूं। मथे सुरक्षित ज्ञान छा न कंदो आहे, ज्ञान छा न ॾींदो आहे। ज्ञान इज़त कोन ॾींदो आहे। साधो मन का मान त्यागो, या मान सम्मान जी चाहना छॾे ॾियो। इज़त जी चिंता न हूंदव न त बेइज़ती बि तव्हांखे महसूस कोन थींदी। हिकु माई मूंखे चए पई, मैंने इतना कुछ किया, मेरे को किसी ने कुछ बोल दिया, मेरे को हर्ट हो गया। चयोमांसि इन नंढियुनि ॻाल्हियुनि ते अगरि तूं ध्यानु ॾींदी आहे त जी कोन सघंदी आहे। असांजे लाइ केॾो कुझु चवंदा आहिनि, पर असांजी मस्ती अञा वधंदी वेंदी आहे, अञा मस्ती सूझंदी आहे। जेतिरो चवंदियूं आहिनि मां अञा कंदो आहियां, जंहिं ॻाल्हि खे इशू ठाहे बुराई कंदियूं आहिनि मां उहो ई कमु कंदो आहियां। पोइ वक़्त ते चई ॾींदो आहियां, न दीदी मां न अस्तित्व चवाराईंदो आहे। जेका माई कुझु घटि वधि मुंहिंजे नाले चई ॾींदी आहे, अस्तित्व बि मूंखे उन सां ई टकराराईंदो आहे। उन जे घर में उहा ई आम्हूं साम्हूं मुंहिंजो सत्संग ॿुधण लाइ मजबूर थी वेंदी आहे। पोइ मां चई ॾींदो आहियां जेको जवाबु ॾियणो आहे। मां बि हैरान थींदो आहियां, इहो सभु थी कीअं वेंदो आहे, त इहे सभु हो अथव, इहे सॼी हुनजी अथव हरकत। हो हुननि खे सहारो आहे जलेबीअ जो, हुननि खे आधार आहे कूड़ जो, हुननि खे भरोसो आहे कि असां पंहिंजे कपट सां पंहिंजे चाल में कामयाब थी वेंदासीं, पर असांखे वरी सहारो आहे हुनजो। इन करे असांखे कुझु करण जी ज़रूरत ई कान्हे, सभु थी वेंदो आहे। हिकु माईअ चयईं हिते ई अची करे, साक्षीअ खे चयईंसि, ॿियो भगत केॾी महिल शुरू थींदी, सत्संग खे भगत केॾी महिल शुरू थींदी। आंटीअ खे चयईंसि ऐं साक्षी बि हुई, त हिननि चयसि भगत उहो सत्संग आहे ऐं 6:30 6:15 शुरू थींदो आहे, अचो न, वियो न तव्हां बि। चई न मूंखे सत्संग में वञिणो आहे हाणे, ऐं जलेबी सत्संग में ई। त साक्षीअ चयईंसि अच्छा तव्हांजो सत्संग ऐं असांजी भगत, हालांकि भक्ति सुठो अखर आहे, हिननि चरनि खे ख़बर ई कान्हे भक्ति छा थींदी आहे। ऐं मूंखे डपु लॻंदो आहे कॾहिं मुंहिंजे मुख मां कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि न निकिरी वञे, चरी भरी चई ॾींदो आहियां त थी न पवनि। अधु चरियूं त आहिनि ई, ईअं थींदो कोन, पर मतां व्यास गति तां अरे मूंखे ख़बर आहे। ऐं उन्हनि वटि हाणे पाठ रखियो आहे ऐं इहा ॻाल्हि चई आयो मां, ऐं सभु साफ़ साफ़ चई आयो मां कि तव्हांजो सत्संग ऐं असांजी भगत, भाई छोकी भगत भाई थोरो हू अखर आहे न प्रचलन में, ईअं ई भगत अची कर भगत साहिब, त छा साहिब करे नथियूं कनि इहे चेष्टाऊं। त असांखे त कोई फ़र्क़ु पवणो आहे कोन।
असां त भुलिजी बि वियासीं ॻाल्हि, न त मां हिते ई न ॿुधायां हा, यादि ईंदी आहे त ॿुधाईंदो आहियां। पर अस्तित्व ॾिसो, उन्हनि जे घर पहुचाईं, उते पाठ रखियो आहे ऐं उहो मुंहं ते चई आयो मां। त इन करे सावधान रहिजो, मान अपमान जी चिंता, साधो मन का मान त्यागो। कोई कुछ भी चए त बुरो न मञो। ऐं ॾाढा दफ़ा कोई चवणु कुझु ॿियो चाहींदो आहे, असां खणी कुझु ॿियो वठंदा आहियूं, त हिन में केरु ज़िम्मेदार? हा, त इन करे इहो न कबो आहे। ज्ञान को मान सम्मान कोन ॾींदो आहे, ज्ञान को धन कोन ॾींदो आहे, ज्ञान वैभव कोन ॾींदो आहे, ज्ञान शक्ति बि कोन ॾींदो अथव। तव्हां चओ कि मां जीअं सत्संग में वेंदी आहियां, उते हेॾी भीड़ ईंदी आहे, इहे सभु मुंहिंजूं सखियूं आहिनि, छा चवंदियूं आहिनि सखियूं, हे मुंहिंजूं सत्संगी आहिनि, मुंहिंजूं फ्रेंड्स आहिनि, इहे कोई कमु कोन ईंदव। माण्हुनि खे लॻंदो आहे मां हिन सत्संग में वञा थी त मुंहिंजी शक्ति वधे थी, ज्ञान शक्ति कोन ॾींदो आहे। अच्छा, अगरि असां इहो चऊं कि भाई शक्ति, धन, वैभव, पद, प्रतिष्ठा ऐं जानकारी, ज्ञान जेको जानकारीअ वारो आहे उहो, इहे ॾाढियूं वॾियूं उपलब्धियूं आहिनि, त इहे सभु शयूं त रावण में बि हुयूं, इहे सभु शयूं त दुर्योधन में बि हुयूं, ऐं अॼु जे समय में इहे शयूं उन्हनि माण्हुनि वटि बि आहिनि जेके सुठा न आहिनि, जेके धर्म खां दूर आहिनि। सुत दारा और लक्ष्मी तो पापी के भी होए। भाई धन, दौलत, भीड़ ऐं पद ऐं शक्ति, वैभव त पापीअ जी वटि बि ॾिठा आहिनि न पाण। पर सत्संग और हरि कथा तुलसी दुर्लभ दोए। दुर्लभ आहे सत्संग, दुर्लभ आहे हरि कथा, दुर्लभ आहे संत जो संग। त ज्ञान जो फल अगरि तव्हां इहो चओ कि धन, वैभव, पुट पोटा, त इहे त रावण वटि बि हुआ। त कहिड़ी शइ जेका रावण वटि कोन हुई, असां त उहा ॻोल्हियूं न, ताकी असां रावण जी कैटेगरीअ जा न थी वञूं। ज्ञान त रावण वटि बि हो, वॾो ज्ञान, जो लक्ष्मण खे बि ज्ञान वठिणो पियो रावण खां। उहो ज्ञान कहिड़ो? सांसारिक, छा आहे छा न आहे। पर हिकु शइ हुई जेका रावण वटि कोन हुई, पर पोइ आयसि मरंदे वक़्तु, उहो आहे राम नाम। रावण वटि राम नाम कोन हो, बसि विभीषण वटि हो। त छा असां उहा शइ न हासिल कयूं जेका रावण खे बि कोन हुई? हरि नाम, परमात्मा जो नाम। त गुरु नानक देव साहिब जन चवनि था कि ज्ञान जी महिमा त आहे, पर ज्ञान सां तव्हां धन जी अपेक्षा न कजो कि ज्ञान ईंदो त धन अची वेंदो, ज्ञान ईंदो त उमिरि वधी वेंदी, ज्ञान ईंदो त सभु ठीक हो जाएगा। न, ज्ञान जो कमु कुझु ॿियो आहे, ज्ञान जो कमु भीतर आहे। ज्ञान असांजी आत्मा खे तृप्त कंदो आहे। ज्ञान असांजी आत्मा खे तृप्त करे, उन लाइ कुझु मां तव्हांखे साधन ॿुधाए करे सत्संग खे विराम थो ॾियां कि सचो ज्ञान कीअं पाइजे। असली सही में अगरि तव्हां जिज्ञासु आहियो त छा करणु खपे? बसि ॿ टे मिंट पोइ पाण सत्संग खे विराम था ॾियूं। ही चेष्टाऊं त छॾे ॾियो कि मैं ज्ञान के सत्संग में जाती हूँ, इन सां ज्ञान कोन ईंदव। भीड़ ॾिसी वञो, ज्ञान कोन ईंदव। ज्ञान ईंदव हिननि तरीक़नि सां। पहिरियों मां लिखी छॾिया आहिनि, पोइ वरी भुलिजी न वञा, इन करे नोट करे छॾींदो आहियां। पहिरियों, सत्संग ॿुधिजो, पर सत्संग त सभु था ॿुधनि, पर सत्संग ॿुधणु हर कंहिंखे न ईंदो आहे। सत्संग ॿुधिजो जिज्ञासा सां। अगरि सच में ज्ञान चाहियो था, जिज्ञासा,
सच में भीतर जी प्रेम सां चाह रखी करे, जीअं चातरक पखी पंहिंजो खोले वेंदो आहे, पंहिंजी चोंच खोले वेंदो आहे कि केॾी महिल बि बरसाति पए मां ग्रहण करे वठां, तीअं पंहिंजो हृदय खोले करे सत्संग ॿुधिजो, जिज्ञासा सां, एंटरटेनमेंट सां न, मनोरंजन जे लाइ सत्संग न ॿुधिजो, एटीट्यूड सां बि सत्संग न ॿुधिजो, वंचित थी वेंदा। सत्संग न एटीट्यूड सां, न को मनोरंजन सां, न को मज़े लाइ कि मज़ा नहीं आया इन लाइ भी न। सत्संग केवल कि मुझे मन में कुछ प्रश्न आहिनि, ॻोल्हे वठां, का नई ॻाल्हि मतां सम्झ में अची वञे मुंहिंजी आत्मा जे लाइ। ऐं ॿी ॻाल्हि, सत्संग लेक्चर न सम्झिजो। लेक्चर सम्झंदा आहियो न, असां स्कूल में केॾा लेक्चर ॿुधा आहिनि, कॉलेज में अञा वधीक। त माण्हुनि सोचो कि सत्संग भी शायदि लेक्चर आहे। जीअं स्कूल में ॿुधोसीं, जीअं कॉलेज में ॿुधोसीं, तीअं हिते सत्संग में बची करे शायदि बसि ॿुधणो ई आहे, बसि वेहणो ई आहे। लेक्चर सम्झी करे न ॿुधिजो। जंहिं फीलिंग सां वक्ता तो ॿुधाए न, उहा फीलिंग रखी करे ॿुधिजो। केवल लेक्चर कान्हे ही केवल को सेमिनार कान्हे, कोई हू छा चइबो आहे, कोचिंग कान्हे हीअ। छा आहे, माण्हू उमिरि विञाई पढ़ाई में, स्कूल में, कॉलेज में, त सत्संग में भी हुनखे लॻण लॻो कि शायदि हे बि उहो ई लेक्चर आहे, त छॾ हिनखे। न, उते जेका ग़लती कयव उहो जेको बि हो, पर सत्संग लेक्चर कान्हे। का ॻाल्हि सम्झ में न अचेव त पुछंदा कयो, बार बार पुछंदा, मूंखे ख़ुशी थींदी। पर इहो न सोचिजो कि हिनखे ॻाल्हाइणो ई आहे, हीउ सोचे आयो आहे, असांखे ॿुधणो आहे। न, ईअं आहे कोन। पर मां जेको यूट्यूब ते वेंदो न, उन्हनि खे थो चवां, जेको रिकॉर्ड पियो थो थिए, ऐं जेको व्हाट्सअप ते वेंदो, हीउ ॾाढो सुठो कमु थी वियो विज्ञान जो। हाणे असांखे परवाह न आहे कि कोई अचे चाहे न अचे, हाणे व्हाट्सअप, यूट्यूब, फेसबुक इहे पहुचाईंदा सत्संग असांजो माण्हुनि ताईं। पर संगत बि अचे थी, छो त कुछ तो फ़र्क़ु आहे न, व्हाट्सअप में ऐं साम्हूं में कुछ तो फ़र्क़ु आहे। त सत्संग खे लेक्चर न सम्झिजो, एंटरटेनमेंट न सम्झिजो, मनोरंजन न, ऐं ॿियो छा चयो, एटीट्यूड्स न। मां आई आहियां इहो सोचे करे न, सत्संग आहे ऐं मां जेका ओरिजिनल आहियां, मां उहा ॿुधण आई आहियां सत्संग। त तव्हांखे ज्ञान ईंदव, तव्हांजी आत्मा ताईं पहुची वेंदो भोजन। त पहिरियों इहो। ॿियों अथव जीवन में, हाणे सत्संग जी ॻाल्हि नथी हले, तव्हांजे जीवन में कुझु गहरा प्रश्न पैदा कयो। गुरु नानक ये गहरा प्रश्न पैदा कया कि अस्तित्व छा है, ये चांद तारा सूरज ये कंहिं ठाहिया आहिनि। जिज्ञासा, गहरा प्रश्न। फालतू प्रश्न खे जगह ही न ॾियो जीवन में। फालतू प्रश्न कहिड़ा, अरे फलाणी जी नुंहुं कीअं आहे, ठीकु आहे, फालतू प्रश्न। फलाणी भॼी वई न कंहिंसां, आई हुआ, फालतू प्रश्न। तव्हां ई ॿुधायो भई कहिड़ा फालतू प्रश्न पुछंदियूं आहियो हिक ॿिए खां। संसारी ॻाल्हियूं सभु फालतू। इन में एनर्जी न विञाए करे हिकिड़ो ई भली प्रश्न रखो जीवन में, पर गहरो हुजे, उहो ॿुधी करे न आयो हुजे, उधारो न हुजे प्रश्न, पंहिंजे भीतर मां निकितो हुजे, आत्मा जो प्रश्न। उहो प्रश्न सवाल पुछो। जेतिरा बि महान पुरुष थी विया आहिनि न, जेतिरा भी महान, विवेकानंद, गुरु नानक, जेतिरा भी दार्शनिक, उहे छो महान थिया, सिर्फ़ु इन करे कि उन्हनि गहरा प्रश्न पुछिया ॾाढा, पंहिंजे भीतर मां उन्हनि प्रश्न पैदा कया। उम्मीद है तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी हूंदी ऐं तव्हां इहो कुझु प्रयास कंदा। गहरा प्रश्न, जीअं कि मृत्यु छा आहे,
इहो गहरो प्रश्न आहे, मृत्यु छा आहे ऐं समाज में एॾी बुराई छो आहे, भ्रष्टाचार छो आहे, माण्हू छो थो असां सां धोखो करे, कपट करे। इहे कुझु इहे गहरा प्रश्न थींदा आहिनि ऐं उहे ई माण्हू बदलाव आणींदा आहिनि जेके गहरा प्रश्न पंहिंजा पैदा कंदा आहिनि न, उहे ई संसार में कुझु बदलाव आणींदा आहिनि, उहे महान ठहंदा आहिनि। चाहे गौतम बुद्ध हुजे, चाहे राम हुजे, राम भगवान त पोइ थियो, पहिरीं राम जो अगरि तव्हांखे हू दर्शन करणो हुजेव न हिकु आम माण्हूअ जो, त योग वशिष्ठ पढ़ो। योग वशिष्ठ में हिकिड़ो नौजवान राम पंहिंजे गुरुअ खां प्रश्न पुछे थो कि संसार में एॾी बुराई छो आहे, भ्रष्टाचार आहे, माण्हू कूड़ बि थो ॻाल्हाए, या जेको बि कुझु गहरा प्रश्न राम हुते पुछिया आहिनि। त राम थी वियो भॻवानु। त असांजा प्रश्न हुजणु खपनि जेके भीतर मां अचनि, जेके सच में आहिनि प्रश्न, जंहिंखे चइजे बि, ऐं उनजो जवाबु ॻोल्हण जी कोशिशि कयूं। भली टाइम लॻी वञे, भली समय लॻे, पर प्रश्न खे छॾे न ॾियो। ईअं ई सवाल ढंग जो त हुजे जीवन जो। मां तव्हांखे हिकिड़ो चयो न, शेयर कयां मां इहा ॻाल्हि। 2-3 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे, जॾहिं मां तव्हांखे चयो कि आईने जे अॻियां बीही करे मूंखे ईअं लॻो, इहो प्रश्न कोन हो कि मां केरु आहियां, इहो हो कि मां हीअं आहियां, त पोइ जेको आईने में अॻियां केरु आहे। त पर ईअं मतिलबु अभ्यास कयो मां ॾाढो, लेकिन भय नथो वञे, आईने में निहारींदे निहारींदे भय थो थिए। ऐं आईने में निहारण वारी मां हिकु साधना ॿुधाई हुई कि पंहिंजो पाण खे ॾिसो त भय त थींदव शुरूअ में, पर उनजो सामनो कयो। शुरूअ में थींदव, तव्हां हिकु या ॿ दफ़ो करे छॾे ॾिनो हूंदव, मां चई थो सघां गारंटीअ सां। अगरि तव्हां कंटिन्यू कयो आहे त इहा स्थिति थिए ई न। हींअर 2 ॾींहं अॻु बि कयो, पर अरे 10 दफ़ा खनि कयो त तव्हांजो भय निकिरी वेंदो। पंहिंजो पहिरियों दफ़ो पंहिंजो पाण सां परिचित थींदा कि मां केरु आहियां। कोशिशि कंदी। हाँ, मां वधीक ॾुखिया कम चवंदो ई कोन आहियां कि ही कर हो कर, पर सवाल त पुछो, गहरा सवाल है कि मां केरु आहियां। टियों आहे कि असां कहिड़ी शइ जे प्रति वधीक गंभीर आहियूं। असां कहिड़ी शइ जे प्रति वधीक गंभीरता सम्झंदा आहियो न, भई असां कहिड़ी शइ खे ॾाढो महत्व ॾींदा आहियूं। मान लो मूंखे कथा ॾाढी सुठी लॻंदी आहे त मां कथा जे प्रति गंभीर आहियां। मुंहिंजे अॻियां 2 निमंत्रण अचनि, हिकु शादीअ जो, ॿियो कथा जो, ऐं मां वयमि कथा में, त इन मां साबित थो थिए कि मां कथा जे प्रति गंभीर आहियां। त जीवन में इहो थोरो चेक कयो कि तव्हां कहिड़ी शइ जे प्रति गंभीर आहियो। छा शादीअ जे प्रति गंभीर आहियो, रिसेप्शन, भई किथे शादीअ ते वञिणो आहे, किथे लाॾनि ते वञिणो आहे, छा इहे तव्हांखे ॻाल्हियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि, आकर्षित कंदियूं आहिनि, या पढ़ाई पचर जे प्रति गंभीर आहियो, या पंहिंजे एटीट्यूड में ई पूरा आहियो कि मां पंहिंजो एटीट्यूड कीअं मेंटेन करे हलां, उन जे प्रति गंभीर आहियो। सोचजो, पोइ इहो बि सोचजो कि जंहिं शइ जे प्रति गंभीर आहियां उन सां मूंखे हासिल छा थींदो। फालतू शइ जे प्रति गंभीर न थियो, उन्हनि खे त लाइटली छोड़ दो। नंढी ॻाल्हियुनि जे प्रति, जेके नंढियूं ॻाल्हियूं विचलित कनि, उन्हनि खे लाइटली छॾे ॾियो। गंभीरता खणो ॿी कंहिं शइ में। जीवन में गंभीरता, गंभीर थियो कुझु इम्पोर्टेंट सब्जेक्ट, जीअं असां मोदीअ जे हिन नागरिक बिल जो हिते अगरि ज़िक्र कयूं था त माना असां गंभीर आहियूं उन जे प्रति, पर जेके चवनि था अरे अलाए छा छा पियो थो करे, त उहे गंभीर न आहिनि। उन्हनि जे लाइ गंभीर आहे लखेरापुरा, उन्हनि खे ड्रेस वठणी आहे लखेरापुरा मां, उहे उन जे प्रति गंभीर आहिनि। असां वॾे सब्जेक्ट जे प्रति गंभीर थियूं। मां उहे ॻाल्हियूं थो ॿुधायांव जंहिंसां सच में ज्ञान प्रगट थींदो। कहिड़ी शइ जे प्रति गंभीर आहियूं असां, कहिड़े विषय खे असां वधीक महत्व ॾींदा आहियूं, पार्टीअ खे, मीटिंग खे। गंभीरता जो हिकु अर्थ इहो बि आहे कि जेसिताईं असां उन विषय खे चङी तरह ॼातो कान्हे,
तेसि ताईं थोड़ो अफ़सोस थियणु। गुरु नानक खे जेसि ताईं सम्झ में न पियो अचे त उदास रहंदो हो, पर इहा उदासी रहे भीतर में। ॿाहिरां त ख़ुशि रहो न, ॿाहिरां संसार जा सभु व्यवहार कयो, माण्हू खे ख़बर ई न पए कि कहिड़े विषय में गंभीर आहे। इहो बि सम्झिजो, ही ॾेखारण जी शइ कान्हे। जेका तव्हांजी गंभीरता आहे, जंहिं शइ जे बारे में सोचींदा आहियो, उहो तव्हां मन में रखो भीतर। ॿाहिरां ख़ुशि रहो, ॿाहिरां त व्यवहार रखो जेको आहे। छो त ज्ञान का रहण जी शइ कान्हे, प्रगट करण जी शइ आहे। त इहो भीतर असां रखूं कि असां ॿाहिरां ख़ुशि हुजूं, सभु अटेंड कयूं जेको आहे, पर गंभीर न थियूं। गंभीर त थियूं भीतर, जेको को ख़ासि सब्जेक्ट आहे। चौथों आहे ज्ञान पाइण जे लाइ केवल ॿुधी करे भरोसो न कयो। डाउट रखो जीवन में, संदेह कयो। ज्ञान पाइणो अथव त हा में हा न मिलायो। ज्ञान अगरि सच में सत्य जो ज्ञान खपे त केवल ॿुधी करे हा न कयो, उन खे जांचो परखियो। भाई लहणे ईअं कयो, तॾहिं गुरु नानक जी उनखे उहा गति मिली वई। संदेह कयईं, डाउट कयईं, ऐं उहो डाउट क्लियर कयईं। बाक़ी तव्हां चओ होगा हमें क्या है। भाई जीअं मां चवंदो आहियां कि भाई जलेबियूं हीअं थियूं कनि, ऐं सचनि संतनि जी मां तारीफ़ बि कंदो आहियां कि सचा संत ही महान कम था कनि, ऐं परमात्मा जा गुण त ॻाईंदा ई आहियूं। त तव्हांखे तॾहिं बि थोरो सोचणु खपे कि हिन त ॿुधायो, हाणे असां बि त सोचूं केतिरी सच्चाई आहे हिन में। पर तव्हां इहो चओ कि हमें क्या करना है। जलेबियां कुछ भी करे, संत कुछ भी करे, भगवान कुछ भी करे, त तव्हांखे ज्ञान कोन ईंदव। तव्हां डाउट कयो। मां तो चवांव, ॿियो कोई कोन चवंदव। ॿिए त चवंदव डीप में मत जा। अगरि कूड़े सत्संग में वेंदा न, ऐं तव्हां कोई अहिड़ो प्रश्न पुछव जंहिंसां हुन जी पोल खुले, त हिकु ई हुनजो डायलॉग अथव, छा? जोर सां चओ, डीप में मत जाओ। पोइ वरी मूंखे ॿुधाईंदियूं आहिनि, मैं डीप में नहीं जाती जा रहा। ऐं हूअं चवनि हमारा सत्संग बहुत गहरा है, गहरा। शायदि उन्हनि खे ख़बर कान्हे कि डीप ऐं गहरा हिकु ई अखर आहे। ही सोचनि थियूं होॾी महिल डीप चवणो आहे ऐं हेॾी महिल गहराई चवणो आहे। डूब मरो गहराई में। ओशो जॾहिं नंढड़ो हो न, नंढड़ो, त नंढे हूंदे खां ई प्रश्न ॾाढा पुछंदो हो। हुनजे घर में हिकिड़ो संत आयो, संत, तथा कथित संत, जंहिंखे ज्ञान अनुभव कोन हो, पर ॻाल्हियूं ॾाढियूं हुअसि। त जीअं ई नंढे हूंदे ओशो पंहिंजी माउ खां पुछे, नानीअ खां पुछे थो। ओशो नानीअ जे गांव में हो, नानो ऐं नानी हिन खे ॾाढो प्यारु कंदा हुआ, उते रहंदो हो। त नानी पूरियूं पई तरे, पूरियां तले दिलि पे जले, लपक झपक। त ओशो चएसि थो मूंखे बुख लॻी आहे। त नानी चएसि थी न, पहिरीं संत खाईंदो, उहो जेको अचे थो न पहिरीं उहो खाईंदो। ओशो नंढड़ो ॿारु निहारे पियो। त थियो छा, उहो संत आयो, हुनजो नानो पेरे पियो संत खे, असांजा धन भाग। तो वो भी गालियूं वॾियूं वॾियूं, हाँ तेरा भाग्य खुल गया है जो हम यहाँ आए हैं, चलो भोजन, इस शरीर को भूख लगी है। ज्ञान जूं ॻाल्हियूं, मेरे को नहीं, शरीर को भूख लगी है, लाओ वञे खाईंदो। ऐं ओशो नंढड़ो ॿारु निहारेसि पियो हुनखे, ज्ञानी आहे। पोइ ओशो सवाल थो पुछे, नंढड़ो ॿारु हिकु प्रश्न थो पुछे हुन साधुअ खां। साधु भड़किजी वियो। पहिरीं हिन सवाल पुछो नाने साधुअ खां, सुर्ग नरक जे बारे में। त हुन साधुअ चयईंसि, हीअं न कंदे त नरक में वेंदे, साधुअनि जी शेवा न कंदे, हे न कंदे, नरक में वेंदे। त ओशो विच में ॻाल्हायो, ॿार विच में ॻाल्हायो कि पोइ हिकु ॻाल्हि ॿुधायो, भॻवानु ॾकाईंदो आहे छा? भॻवानु चवंदो आहे छा ही न कंदे त तोखे नरक में विझंदो न? तो साधु भड़कजी वियो, कि ये छोटा बच्चा मुझसे जवान लड़ाता है। रुसी कर हलियो वियो, भड़कजी करे, देखना क्या होगा अब इस घर में,
घर में नहीं पूरे गांव का वो हो जाएगा। चलो पंहिंजे ड्राइवर के चई बैलगाड़ी बस। तो ओशो भी चई ॾिनीस जाओ जाओ, हमारे गांव में बहुत बड़ा तालाब है, जाके डूब मरो। उन नंढड़े ॿार इहो चयो, जाओ जाओ डूब मरो जाके। इहो मां उन में ॾिठो जो ओशो ते हिकु फिल्म ठही आहे, उन में इहो सीन हो। तो जलेबियूं जेके चवनि थियूं न, मां तो उन्हनि खे चवां जाओ डूब मरो गहराई में, जिसके लिए बोलती हूँ हमारा गहराई वाला और गहराई वाला सत्संग है, तो तू जा उसमें गहराई में। असांखे तो ज़मीन ते रहणो आहे न भाई, असांखे न को आसमान में उॾामणो आहे, न को गहराई में वञणो आहे। असां भाई जीव आहियूं, असां इंसान आहियूं। त गहराई जो अर्थ इहो कान्हे कि असांखे जेके ॻाल्हियूं सम्झ में न अचनि उहे ॿुधूं, डाउट कयूं। ओशो डाउट कंदो हो बचपन खां। जिते जलेबी महसूस थिए उते प्रश्न पुछूं, जिते कंफ्यूजन पैदा थिए उते प्रश्न पुछूं। अगर सच में ज्ञान चाहियो था त संदेह कयो, डाउट कयो। संदेह अच्छे हैं, संदेह सुठो आहे उते जिते असांखे जिज्ञासा आहे। सच में जिज्ञासा आहे त खोज उन सां ई थींदी आहे कि जेको असां डाउट करे ऐं कुझु हासिल कयूं, ख़ुदि जो अनुभव उन सां ईंदो आहे। हाणे दयानंद सरस्वती हो, असांजे देश में केॾियूं कुरीतियूं हलंदियूं हुयूं पहिरीं, ख़राब प्रथाऊं, पर्दा प्रथा, सती प्रथा। सती प्रथा सम्झंदा आहियो? भाई कंहिंजो घोटु गुज़ारे वञे तो उन सां गॾु माईअ खे बि अॼु कोई कंदो ॼण कि माई खे चइजेसि हल हल जल्दी हल, तो चवंदी चल तूं दो थप्पड़ मारूंगी तेरे को। छा देर थी थिएव छा? वञो जा जा, तू भी जा। सती प्रथा कोई मञींदो ॼण अॼु? चवंदी मैं तो झूठ में रो रही थी ऐसे ही, आप तो मेरे को लेके चलने लगे। तो वो खराब हुई प्रथा। तो ये कंहिं सोचो इन जे बारे में? दयानंद सरस्वती है। राजा राम मोहन राय सती प्रथा बंद कराई। विरोध ॾाढो थियसि हुनजो, हर कोई आलोचना, पर हुन चई न इहो मूंखे डाउट आयो थिए छो थो। त डाउट वॾा बदलाव आणींदो आहे, समाज खे सुधारींदो आहे। दयानंद सरस्वतीअ त ॿियो डाउट पैदा कयो हो। भगवान शिव ते जल चाढ़ण वियो त शिवलिंग ते चूहो पियो घुमे, ते डाउट पैदा थियसि कि जेको भगवान चूहे खां रक्षा नथो करे सघे, उनजो डाउट सही हो। तव्हां न कजो, तव्हां न चइजो कि भाई जेको पंहिंजी रक्षा नथो करे सघे। ही अलॻि विषय आहे, भक्तीअ जो विषय आहे। त हुन पंहिंजो हू शुरू करे छॾियो, आर्य समाज। त डाउट सेखारींदो आहे असांखे, पंहिंजो उन डाउट खे, पंहिंजे संदेह खे प्रश्न जो रूप ॾियो ऐं प्रश्न पुछो। पंजो अथव असां मनुष्य आहियूं। मनुष्य में उहा कैपेसिटी आहे या त हेठि किरी पए, जानवर ठही वञे, या त देवता ठही वञे। त पंहिंजे देवता ठहण जी संभावना वधायो, मथे जी तरफ़ अग्रसर थियो। ॾिसो, जानवर ठहणु सरल अथव, हेठि किरणु सरल अथव, आसुरी वृत्ति धारण करणु ॾाढो सरल अथव, किरणु ॾाढो इज़ी आहे, मथे चढ़णु ॾाढो ॾुखियो आहे। त असां भली ॾुखियाई थिए पर मथे थियण उथण जी कोशिशि कयूं। लोभ खां मथे, ईर्ष्या खां मथे, द्वेष खां मथे, कूड़ खां मथे उथण जी कोशिशि कयूं त असां ज्ञान हासिल। ज्ञान मथे आहे, ऊचाईअ ते आहे, हेठि किरी करे ज्ञान हासिल कोन थींदो। जीअं धुओं मथे ई वेंदो आहे, हल्को थियणो पवंदो आहे ज्ञान में। ऐं ॿियो आहे ज्ञान पाइण जे लाइ कंहिंजे बि प्रति, कंहिं बि माण्हूअ जे प्रति काई बि छवि न ठाहे छॾियो पहिरियों ई। सम्झो कंहिं माण्हू जीअं ॿारनि जे प्रति छवि ठाहिनि कि ॿारनि खे ज्ञान कोन्हे, ऐं सच बि हो,
बावन के ज्ञान कोन्हे, बावन के बस बाजा धुकड़, बाजे ते पैसा रखाईंदा आहिनि, बावन के लालच। सही त हो पर चेंज अची वियो न, बावन इहो सभु छॾियो आहे न, नई पीढ़ी असांजी। त हाणे धारणा मटणु खपे या न, पर मटनि कोन पिया था। छो त छवि दिमाग में विझी छॾनि कि ये तो ऐसे ही होते हैं। जीअं असां बि जलेबियुनि जे लाइ जेको बि ॻाल्हायूं था, मान लो सुभाणे जलेबियुनि में सुधार अची वञे, पोइ असांखे पंहिंजी पुराणी मान्यता छॾणी पवंदी, तॾहिं ज्ञान हासिल थींदो। काई बि हिकु छवि दिमाग में फीड न करे छॾिजो कंहिंजे बि प्रति। हीअ त सत्संग थिया, ॾेराणीअ जे प्रति, साहेड़ीअ जे प्रति, पाड़े वारीअ जे प्रति। थी सघे थो जंहिं तव्हां सां पहिरीं द्वेष कयो हुजे उहो सही बि हुजे, पर हाणे उहा मटिजी वई हुजे, त हाणे चेंज अची वियो हुजेसि मथां, त तव्हां इहो ॾिसंदा कयो कि सही में चेंज आयो आहे, या तव्हां बिना ॾिठे ही चई ॾियो कि अरे नहीं नहीं मेरे को देखने की जरूरत ही नहीं है, एक बार मेरे साथ इसने ऐसा किया था। अरे एक बार किया था ना, अब चेक करो ना। चेक कबो आहे न, अपडेट कबो आहे न मोबाइल, त अपडेट बि त कबो आहे माण्हुनि खे कि हाणे बि ओड़ी आहे या कुझु चेंज आयो अथसि। हा, इहो थी सघे थो अपडेट करण खां पोइ ख़बर पए कि हीअ अञा बि ओड़ी जी ओड़ी आहे, त के माण्हू सुधरंदा कोन्हनि जीवन भर। पर असांखे तसली करणु ज़रूरी आहे, अपडेट करणु ज़रूरी आहे। सभिनी जे प्रति जेको असांजो नज़रियो आहे उनखे अपडेट करणु खपे। पोइ घणियूं निकिरी वेंदियूं, धारणाऊं असांजूं हटी वेंदियूं जेके पहिरीं हुयूं। ज्ञान अची वेंदव, रियलिटीअ खे ॾिसो, सच्चाईअ खे ॾिसो, वास्तविकता खे ॾिसो। धारणा न ठाहे छॾियो कंहिंजे प्रति, छवि न ठाहे छॾियो। ऐं अगरि कोई तव्हांखे माण्हू पसंदि न आहे त पेन ऐं पनो खणो, मथां लिखो कि हीउ माण्हू मूंखे छो पसंदि कान्हे, उनजा कारण, उहा वजह लिखो। पहिरियों कारण हीअ, ॿियो कारण हीअ। इहो तव्हां अगरि कंदा न, पोइ तव्हांखे महसूसु थींदो हीअ बि का वजह आहे, हीअ को कारण आहे नापसंदगीअ जो। फाड़ पनो, इहो बि अभ्यास करे ॾिसिजो। असां अज्ञानता में ॾाढो पंहिंजो टाइम विञाईंदा आहियूं, जीवन विञाईंदा आहियूं। त नापसंदगी जेका हुजे पहिरीं चङी तरह ॾिसूं, पोइ हटायूं बि, ऐं छवि न ठाहे छॾियो। मुंहिंजे प्रति बि छवि न ठाहे छॾिजो, काई बि मटिजंदी रहंदव, अपडेट कंदा रहिजो। लॻेव कि हाणे ओड़ो न रहियो ही, पहले जैसा नहीं रहा, त छॾे ॾिजो। ठीकु आहे, छॾींदा? वहाँ छो चयव ऐसा, या किसी का भरोसा ही नहीं दुनिया में। ठीक, हा, छॾे ॾींदा। हिते सत्संग जी समाप्ति आहे, त उमेद आहे